मुल्क वटि मजबूरी में वेंदा आहियूं ऐं उन जा शर्त पूरा करण लाइ आवाम ते बार विझणो पवंदो आहे। मुल्की मईशत कमज़ोर हूंदी त दिफ़ा बि कमज़ोर हूंदो। मईशत में कॾहिं इहो नाहे सम्झो वियो त असांखे पाण खे महफ़ूज़ करणो आहे। असांजो ग्रोथ रेट मथे हूंदो आहे त करंट अकाउंट खसारो हूंदो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो क़ौमी सलामती पॉलिसी पब्लिक करण वारी तक़रीब खे ख़िताब। पाकिस्तान की पहिरीं क़ौमी सलामती पॉलिसी मंज़िर आम ते आणे छॾी। तक़रीब में वज़ीर आज़म इमरान ख़ान, वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं हथियारबंद फ़ौजुनि जे सरबराहनि जी शिरकत। क़ौमी सलामती बाबति सलाहकार मुईद यूसुफ जो चवणु आहे त हिननि पूरी दुनिया जूं पॉलिसियूं ॾिठियूं आहिनि। पाकिस्तान जूं समूरियूं पॉलिसियूं आला मयार जूं आहिनि। कराची में कोरोना वायरस जा केसिस तेज़ी सां वधी रहिया आहिनि। हालतूं कंट्रोल में आहिनि। अस्पतालुनि में दबाव न आहे। लॉकडाउन बाबति फ़ैसिलो NCOC जी हिदायतुनि ते थींदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो बयानु चवे थो तालीमी इदारनि बाबति असां जूं नज़रूं NCOC ते आहिनि। वेंटिलेटर ते मरीज़नि जो अंग घटि आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि एपिक्स कमेटी जो इजलास अॼु थींदो। इजलास में वफ़ाक़ी वज़ीर ऐं आला अस्करी अमलदार शरीक थींदा। अफ़गान सूरत हाल, बॉर्डर मैनेजमेंट ऐं मुल्की सूरत हाल ते वीचारियो वेंदो। परॾे वज़ीर शाह कुरैशी ऐं वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद इजलास खे ब्रीफिंग ॾींदा। मुखालिफ़ जो अॻवान शहबाज शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग केस जी ॿुधणी। FIA बैंकर्स रूल जी जांच बाबति रिपोर्ट जमा कराए छॾी। शहबाज शरीफ़ तरफ़ां हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त जमा कराई वई। क़ौमी असेंबली में वॾी कानून साज़ी थी शिकस्त। हिकु भेरो ॿीहर ऑपोज़िशन जी मुक़दर बणिबी। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी ट्रेड चवे थो मुखालिफ़ धिर जूं ख़्वाहिशूं कॾहिं बि पूरियूं न थींदियूं। मुल्क में कोरोना वायरस वॻे 7 मरीज़ पहुची विया। हयाती विञाइंदड़नि जो अंग 28,999 थी वियो आहे। 24 कलाकनि दौरान 3,567 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 13,15,834 थी वियो आहे। 12,60,407 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। नसीराबाद में मासूम वाड़ो बदफ़ैली खां पोइ बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। गवर्नमेंट डिग्री कॉलेज जी नर्सरी वटां ॿारड़े अब्दुल नवीद सुमरो जो लाश मिलियो। शुरूआती रिपोर्ट मूजिबि ॿारड़े सां बदफ़ैली, जिस्म ते तशद्दुद ऐं घुटनि जा निशान आहिनि। मक़तूल ॿारड़े जे वालिद अली हैदर जो चवणु आहे त संदसि मासूम पुटु कल्ह शाम खां गुम हो, जंहिंजो लाश मिलियो आहे। कंदकोट में चाकराबाद में बंगवार बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो। 2 भाइर मारिजी विया, 2 ॼणा ज़ख़्मी। लाश अस्पताल मुंतक़िल। चाचे भाइटनि कम्बीर ऐं यासीन बंगवार खे पलाल खे बाहि ॾियण तां क़त्ल कयो। टंडोलाइर ज़िले में पुलिस जो कचो शराब विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई। 7 ॼणा गिरफ़्तार। 1000 लीटर कचो शराब हथ कयो वियो। ठुलवे जो गुड मोहम्मद पना चनो वटि शाह खे 15 फुटनि जो घारो पइजी वियो। घारे सबबि केतिरनि एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि अची वियो। कराची खां पंजाब ईंदड़ 5 ग्रीन अप जा 2 गाॾा भिरिया रोड वटि पटड़ी तां लही विया। 5 अप ग्रीन जे ड्राइवर एमरजेंसी में ब्रेक लॻाए मुसाफ़िरनि खे बचायो। रेलवे अमले पहुची 2 गाॾा कढी बाक़ी ट्रेन खे मंज़िल तरफ़ रवानो कयो। आई मिठी में सिंध जे स्पोर्ट्स खाते पारां थर पार्कर में 3 ॾींहनि वारो स्पोर्ट्स मेलो ऐं थर मैराथन रेस शुरू। सूबाई सलाहकार अरबाब लुत्फ़ुल्ला ऐं मीर नादिर मक्सी इफ़्तिताह करे छॾियो। This headline news is brought to you by कुछ रिश्ता ठहंदा ई आहिनि हिक ॿिए जे लाइ, जीअं ज़ीरा प्लस आहे चांहि जे लाइ। हैदराबाद में पहली बार 4 स्टार होटल की पुरआसाइश जिंदगी। मिलन फूड पेश करते हैं एक शानदार ऑफर।
यानी हर बिरयानी पैक के साथ 1 चम्मच बिल्कुल फ्री। मिलन मसाले, जायकों की असली पहचान। अब रूखे और बेजान बाल कभी भी नहीं। लैला आमला हेयर ऑयल, प्रोडक्ट बाय लैला कॉस्मेटिक्स। खूबसूरत रहना अब इजी फ्रेश।